अस्सलाम वालेकुम नाजरीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आऊं आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था ब्यूरो चीफ सक्कर रिपोर्ट आतिफ शाह जे मुताबिक़ बाडरा शहर जे रहवासन बेवा औरत ज़रीना बेगम फुलपोटो पंहिंजा यतीम ॿार साण करे पंहिंजे ई घर में एहतजाज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजो घर वारो हज़ूर बख्श फुलपोटो बाडरा टाउन कमेटी जो मुलाज़िम हुयो ऐं पंहिंजी नौकरी ईमानदारीअ सां कंदो हुयो, जेको बीमारी जे मुख़्तलिफ़ मूज़ी मर्ज़नि में वकोड़जी वियो ऐं अल्लाह ताला पाण ते ख़र्च कयो पर संदसि ज़िंदगी साथ न ॾिनो ऐं हू फौत थी वियो आहे। हुन MPA ऐं MNA ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि समेत इंसानी हक़नि जे लाइ कमु कंदड़ तंज़ीमनि खां निमाणो अर्ज़ु कंदे अपील कई आहे त मुंहिंजे मुड़ुस जूं रहियल पघारनि समेत फौतकीअ जा आयल पैसा ॾियारिया वञनि ऐं मुंहिंजे मासूम ॿारनि ऐं मूंखे मुंहिंजे मुड़ुस जो हक़ ॾियारे इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजो घर वारो गुज़ारे वियो आहे हज़ूर बख्श फुलपोटो, मुंहिंजो ज़रीना बेगम नालो आहे। मां हिते वेठी आहियां पट ते। मुंहिंजे घर वारे टोन जो मुलाज़िम हो। अच्छा। हा, टोन में मुलाज़िम हो, नौकिरी करे कंदे गुज़ारे वियो। ॾाढो बीमार हो, 2-3 साल खट ते वेठो हुयो। हाणे मुंहिंजा यतीम बचड़ा आहिनि, वीचारनि जो को बि अलाह सां सहारो कोन्हे। मूंखे कुझु मिलिया पैसा त मां पंहिंजी जाइ ठहिराई आहे, हाणे ॿिया मुंहिंजी ईअं पई आहे। मां अलाह इदारनि खे अपील थी कयां मुंहिंजे घर वारा पैसा जेके बि पोइ रहियल आहिनि मूंखे कुल मिलनि त मां यतीम बचड़ा विहारिया, मां उस ते विहारियूं वेठी आहियां। मुंहिंजो अलाह मूंसां को बि सहारो कोन्हे। मुंहिंजा यतीम नंढड़ा आहिनि, पढ़नि था। धीअ भाउ मुंहिंजा वॾेरानि बि कुझु कोन था कनि, वॾेरनि ॾे त वञी वञी थकायूं। अलाह मूंसां असांजो केरु सहारो कोन्हे। मूंसां इंसाफ़ कयो वञे, मूंखे हक़ मिलियो वञे। मुंहिंजा यतीम बचड़ा मुंहिंजा उस ते वेठा आहिनि, मां काॾे वञा, मुंहिंजा यतीम आहिनि, को अलाह मूंसां